फैज़गंज भरसा भंगू बेण में सूफ़ी फनकार गुलबहार जोयो जी बेवा खानज़ादी जोयो ते बासरन जो तशद्दुद। उन मौके ते सूफ़ी फनकार मरहूम गुलबहार जोयो जी बेवा खानज़ादी ऐं संदसि ॾेर बंगुल खान जोयो पुलिस ऐं बासरन खिलाफ़ गाए वॼाए एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त संदसि भाउ सूफ़ी फनकार मरहूम गुलबहार जोयो जी बेवा ते कर्ज़ घुरण तां जवाबदारनि अब्दुल शकूर भंगू, शफ़ीक भंगू, आचर भंगू ऐं ॿियनि जवाबदारनि मरहूम सूफ़ी फनकार गुलबहार जोयो जी बेवा ते तशद्दुद कयो ऐं तज़लील जो निशानो बणायो। पुलिस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करण बजाए उन्हनि जी सपोर्टर बणियल आहे। एहतिजाज कंदड़नि एसएसपी खैरपुर समीउल्लाह सुमरो डीआईजी सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो सख़्तीअ सां नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾींदासीं। अदालत वई ओ फिरी विया फैसले वारा, सच्चाईअ खे सब्र आहे, सच्चाईअ खे सब्र आहे ऐं कूड़ाईअ जा लॻा नारा। अब्दुल मटियो अदालत वई फिरी विया फैसले वारा, अब्दुल मटियो अदालत वई